सॼी साफ़ ज़ाहिर आहे तूं सैयद जे नज़रे जो इनकारी आहीं, इन करे तूं गद्दार आहीं। अच्छा, मतिलबु जेको क़ौम जी भलाई जी ॻाल्हि करे, तरक़ी जी ॻाल्हि करे, ख़ुशहाली जी ॻाल्हि करे, तइलीम जी ॻाल्हि करे, महिनत जी ॻाल्हि करे, पर जेको पाकिस्तान न खपे नथो चवे उहो सिंध जो गद्दार आहे। बार बार सैयद जे नज़रिए जो तानो ॾियो था। मूंखे ॿुधायो, छा किथे जीएम सैयद जे नज़रिए में ईअं लिखियलु आहे त तव्हां क़ौम जी फ़िकर न कजो, उहा भली जहालत जी ऊंधा में गर्क रहे, भली वॾेरनि जागीरदारनि हथां मरंदी रहे, भली क़ौम जूं न्याणियूं कारियूं थींदियूं रहनि, भली क़ौम जा बचा बुख मरंदा रहनि, भली क़ौम जो नस्ल तइलीम खां महरूम रहे, तव्हां बसि पाकिस्तान मुर्दाबाद जा नारा हणंदा हलो। किथे ईअं लिखियलु आहे त केरु भली सिंध जी भलाई लाइ कमु करे, क़ौम जी बहितरी लाइ कमु करे, पर जेकॾहिं तव्हांजी सोच ते नथो हले त उहो गद्दार आहे। जेकॾहिं पाकिस्तान न खपे न चवण सां असीं गद्दार थी वियासीं, पोइ त तक़रीबन सॼी सिंध गद्दार आहे। जिन सिंधी माण्हुनि सिंध लाइ कमु कयो, क़ौम जी बहितरी लाइ कमु कयो, हक़नि लाइ विढ़िया, कुर्बानियूं ॾिनियूं, उहे सभु गद्दार आहिनि। वन यूनिट जी बग़ावत में शामिल उहे गैरतमंद सिंधी बि गद्दार आहिनि। MRD तहरीक में पुठनि ते कोड़ा खाईंदड़ उहे जोधा जवान बि गद्दार आहिनि। पूरो समाज गद्दार आहे, ज़िंदगी जो हर शोबो गद्दार आहे, ही तारीख़ बि गद्दार आहे। जे ईअं ई आहे त पोइ अक़ल गद्दार आहे, शऊर गद्दार आहे, सच गद्दार आहे, सोच गद्दार आहे। सभिनी खे गद्दारी जा लक़ब ॾियो न। सियासतदाननि में अला बख्श सूमरो, डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो, अल्ताफ़ उन्नड़, डॉक्टर कादर मक्सी, फाज़िल राहो, रसूल बख्श पलीजो, अयाल लतीफ़ पलीजो, ज़ुल्फ़कार अली भुट्टो, बेनज़ीर भुट्टो, गौस अली शाह, गुलाम मुस्तफ़ा जतोई, शफ़क़त शाह शिराज़ी, हैदर बख्श जतोई ऐं हाजी अमीर बख्श जहिड़नि खे बि गद्दारी जा लक़ब ॾियो न। जर्नलिस्ट मां अली काज़ी ऐं अमर जलील खे बि गद्दार चओ न। शाइरनि मां आदल सुमरो, अहमद खान मदोश, अनवर पीरज़ादा, इमदाद हुसैनी, महर दिबाई, ताजल बेबस, तालबुल मौला, शेख अयाज़ ऐं उस्ताद बुखारी जहिड़नि शाइरनि खे बि साॻियो ई लक़ब ॾियो। साइंसी दुनिया में माजिद बुरगड़ी, गुल आगा, संद बिन अली ऐं मुख्तियार अली उन्नड़ खे बि गद्दार चओ। मुश्ताक सरकी, कादर चांडियो, अरडो उतरादी ऐं मिस्टर सिंधी त गद्दार आहिनि। पोइ इन्ही बुनियाद ते सोहराब सुमरो ऐं अलीगुल मल्हा जहिड़ा आर्टिस्ट बि गद्दार आहिनि। आबिदा परवीन, माई भागी, मंज़ूर सकीरानी, उस्ताद मोहम्मद यूसुफ, उस्ताद मोहम्मद जुमन जहिड़ा फनकार बि गद्दार आहिनि। ज़रीना बलोच बि गद्दार हुई। कसबानो अला वसाई ऐं ज़ेबू निसा बि गद्दार हुई। छो त इन्हनि सभिनी सिंध ऐं सिंधी क़ौम जो नालो त रोशन कयो, पर कंहिं बि पाकिस्तान मुर्दाबाद जो नारो कोन हयो। तूं जे एॾो मोतबर आहीं त तूं ॿुधाए छा कयूं? लेक्चर ॾियणु सवलो आहे, पर अमल करणु ॾुखियो आहे। कुझु करे ॾेखार त पोइ मञूं न। अदा इहो ई त चवां पियो, असां कुझु बि कोन कयो आहे। असीं सभु पंहिंजी बर में वॾा मोतबर आलम ऐं हलाली पुट त आहियूं, पर क़ौमी लिहाज़ खां कुझु बि न आहियूं। छो त जेकॾहिं कुझु हुजूं हा त अॼु उन जा असर हुजनि हा, नतीजा हुजनि हा। दादा तूं पंहिंजे पाण खे वॾो पढ़ियल लिखियल सम्झी थो, पोइ तोखे एतिरी ख़बर हुअणु घुरिजे त इनकलाब जी वेहड़ नसलनि ताईं हलंदी आहे। सच सच ॿुधाए, इहो किथां पढ़ियो अथई या कंहिंजे वातां ॿुधो अथई? यकीननि कंहिंजे वातां ॿुधो हूंदई। आऊं त तोखे ॿुधायां त इनकलाब जी वेहड़ नसलनि ताईं हलंदी आहे या न। अमरीकी इनकलाब जी जदोजहद 1765 खां शुरू थी ऐं 1783 में ख़तम थी वई, यानी सिर्फ़ 18 सालनि में मुकम्मल इनकलाब अची वियो। फ्रांसीसी इनकलाब जी जदोजहद 1789 खां शुरू थी ऐं 1799 में ख़तम थी वई, यानी उन वक़्त जी हिकु वॾी ताक़तवर रियासत में इनकलाब आणण लाइ सिर्फ़ 10 साल लॻा। सभ खां डिघी जदोजहद सेरेबन इनकलाब जी हुई, जेका 1804 खां शुरू थी ऐं 1835 यानी 39 साल उहा जदोजहद हली। ग्रीक में जेका आज़ादी जी जंग विढ़ी वई, उहा बि 1821 खां शुरू थी ऐं 1832 यानी सिर्फ़ 11 साल हली। एतिरियूं डिघियूं त जंग अज़ीम बि कोन हुयूं जेतिरी डिघी असांजी जदोजहद रही आहे। पहिरीं जंग अज़ीम 1914 खां 1918 यानी 4 साल हली। ॿी जंग अज़ीम 1939 खां 1945 यानी सिर्फ़ 6 साल हली। हाणे थोरो पंहिंजे पाण ते गौर कयो। 1971 में साईं जीएम सैयद सिंधु देश जो मुतालबो कयो। अॼु 2020 यानी तक़रीबन 60 साल गुज़री चुका आहिनि ऐं असां बजाए अॻिते वधण जे पोइते हटंदा पिया वञूं। ईअं नाहे जो सैयद जो मुतालबो ग़लति हो या संदन नज़रियो ग़लति आहे। सवाल ही आहे त असां उन नज़रिए खे कहिड़ी रीति फॉलो कयो आहे। 60 सालनि में कुझु बि न करे सघियासीं। इन जो मतिलबु किथे त ग़लती आहे। साईं जीएम सैयद जे नज़रिए में सिर्फ़ आज़ादी नाहे, बल्कि आज़ादी सां गॾु सेक्युलरिज़म, अदम तशद्दुद, ख़ुदि मुख्तियारी ऐं तइलीमी निज़ाम बि शामिल आहे। किथे साईं जे नज़रिए ऐं असांजी सोच में फ़र्क़ु नाहे। साईं जीएम सैयद त हिकु सोशलिस्ट लीडर हो ऐं असांजे अंदरि जेका सोशलिज़म घुमे थी, छा उन में मुनाफ़क़त कोन्हे? हिंदू भाइरनि सां होली मल्हाइण में जेकॾहिं असांखे ख़ुशी महसूसु थिए थी, त पोइ मुसलमान भाइरनि खे ईद मुबारक चवण में शर्म छो? हे बि त असांजी धरती जा बचा आहिनि। साईं जी नज़र में सभ खां पहिरीं क़ौम हुई। क़ौम जी तरक़ी ख़ुशहाली साईं जी अवलीन तरजीह हुई, पर असां सॼे नज़रिए मां सिर्फ़ आज़ादी वारे नुक़्ते ते जुनून माणे ॿिया सभु नुक़्ता विसारे छॾियासीं। हर इंसान मुख़्तलिफ़ सोच रखे थो, मुख़्तलिफ़ सलाहियतूं रखे थो। उन्हनि सलाहियतनि जे बुनियाद ते इंसान ज़िंदगी जा कम सर अंजाम ॾींदो आहे। जहिड़ी तरह को डॉक्टर पुल तामीर नथो करे सघे, अहिड़ी तरह को इंजीनियर दिलि जो ऑपरेशन नथो करे सघे। पर न डॉक्टर जी नज़र में इंजीनियर ग़लति आहे ऐं न ई इंजीनियर जी नज़र में डॉक्टर ग़लति आहे। इहे ॿई पंहिंजे अक़ल जे हिसाब सां सलाहियतूं रखनि था, पंहिंजी स्किल जे हिसाब सां कमु कनि था। साॻी तरह तव्हांजी सोच आज़ादी ते बीठल आहे ऐं असांजी सोच तरक़ी ऐं ख़ुशहाली ते बीठल आहे। कम ॿई धरती लाइ कयूं पिया, क़ौम लाइ कयूं पिया। त पोइ मूंखे ॿुधायो, तव्हां कीअं मोतबर ऐं हलाली पुट थी विया ऐं बाक़ी असां जहिड़ा सभु गद्दार थी विया? तव्हां सिर्फ़ डाहिण जो नज़रियो ॾिनो आहे।
ठाहिण जो फन किथे आहे? तव्हां चओ था त मुल्क ठाहे पोइ क़ौम ठाहियूं, असीं चऊं था त क़ौम ठाहे पोइ अॻिते वधूं। ट्रैक्टर जे ब्लेड खां वठी कणिक जे थ्रेशर ताईं हर शइ पंजाबी ठाहे थो, होटल ते चांहि बि पठाण ठाहे थो। हक़ीक़त इहा अथव त असां में क़ौमी जज़्बो एतिरो आहे त आज़ादी जे नाले ते कुकड़नि जो खपती पंहिंजो कुकड़ बि क़ुर्बान कोन कंदो। वक़्त जी तक़ाज़ा इहा त असांखे चालाकी अख़्तियार करणी पवंदी। मक़सद हासिल करण लाइ इलाही कुझु करणो थो पवे। सिर्फ़ क़ुर्बान थियण सां जेकॾहिं आज़ादी मिले हा त अॼु कश्मीर बि हिकु आज़ाद मुल्क हुजे हा ऐं फ़लस्तीन में इसराइल न हुजे हा। असांखे हर शोबे ते कंट्रोल करणो पवंदो, पूरी क़ौम खे मुतहिद करणो पवंदो, तॾहिं ई नतीजो ज़ाहिर थींदो। असां कुझु ग़लति कयो हुजे, धरती विकी हुजे, क़ौम जो सौदो कयो हुजे, पोइ भली तव्हां गद्दार चओ, सज़ा ॾियो, असांखे मंज़ूर आहे। हिन यज़ीदी दौर में जिते सोचण बि गुनाह आहे उते असां ज़ालिम खे सरेआम ललकारियो आहे, क़ौम खे मुतहिद करण जी कोशिश कई आहे, शऊर पैदा करण जी कोशिश कई आहे। सिंधी सोशल मीडिया ते जिते रुगो मामा लालू जा खाका ऐं मौलाइया कलाम शेयर थींदा हुआ, असांजी महिनत खां पोइ अॼु उते सियासत ऐं हक़नि ते बहस हलनि था, ट्विटर ते ट्रेंड हलनि था। केतिरा ई नौजवान जेकी सॼो ॾींहुं पबजी खेॾण में मसरूफ़ हूंदा हुआ अॼु किताबनि सां दिलि लॻाए मुतालो कनि था। छा इन महिनत जे एवज़ तव्हां क़ौम परस्त गद्दारी जो लक़ब ॾींदा? दादा असां त तोखे गद्दार कोन चयो। न दादा, तव्हां थोरी चयो। उहे त एजेंसियुनि वारा हुआ जेकी 15 अगस्त ते मैसेज करे गारियूं ॾियनि था ऐं गद्दारी जा लक़ब ॾियण सां गॾु ही बि चवनि था त सिंध मां निकिरी वञो, छाकाणि त तव्हां 14 अगस्त ते कारो ॾींहुं मल्हाइण लाइ वीडियो कोन ठाती, पंहिंजे पाण खे क़ौम परस्त सॾायो था न। क़ौम परस्त जो मतिलबु त क़ौम ते सिर ॾियण आहे। ही तव्हांजो अख़लाक आहे, ही तव्हांजी मोहबत आहे। तनक़ीद कयो था न त पाकिस्तान में मेरिट नाहे, टैलेंट जो क़दुरु नाहे। छा तव्हां वटि क़दुरु आहे? अदा जे तव्हां सर ते कफ़न ॿधियो आहे त सोना ताज असां बि कोन पाता। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे जो तव्हां सिस्टम खे ठाहिण जी ॻाल्हि कई, असां सिस्टम खे सुधारण जी ॻाल्हि कई। यादि रखो त पंजे माण्हुनि खे भागी करे मंज़िल नथा माणे सघो। तव्हांजे चवण सां न केरु गद्दार थी वेंदो ऐं नई केरु सिंध मां टपड़ खणंदो। सिंध सभिनी सिंधियुनि जी आहे। तव्हां पंहिंजो कमु कयो, असांखे पंहिंजो कमु करण ॾियो। मंज़िल ॿिन्ही जी साॻी आहे, रस्तो तब्दील आहे त मिड़ई ख़ैर आहे। ज़ुल्म ॾाढ नाइंसाफ़ी ते ॻाल्हाइण, हक़ीक़त खे बयानु करणु मुंहिंजो फ़र्ज़ु आहे, पर ईअं बि नाहे जो कंहिंजी ख़्वाहिश पूरी करण लाइ पंहिंजो मयार ई विञाए छॾियां। महरूमनि में ज़िंदगी आहे या अलॻि ॻाल्हि आहे, पर ज़हनी तौर ते आज़ादु आहियां, कंहिंजो ग़ुलाम न आहियां, छो त आऊं कंहिंजो पालतू न आहियां। असीं सभु इन धरती जी पैदावार आहियूं। अचो त सभु गॾिजी हिकु नई शुरूआति कयूं, क़ौम ठाहियूं, मुल्क पाणे ठही वेंदा। हिक ॿिए खे ठठोलियूं करे नफ़रतूं परवान चाढ़ण खां बहितर आहे पंहिंजनि सलाहियतनि खे आज़माए क़ौम खे फ़ाइदो पहुचायूं, ॿियनि क़ौमनि सां मुक़ाबिलो कयूं, पंहिंजी क़ाबिलियत खे एतिरो त वसी करे छॾियूं जो धारिया मजबूर थी पंहिंजा टपड़ खणनि। बाक़ी ज़बरदस्ती कंहिं ते पंहिंजी सोच मढ़णु का अक़लमंदी नाहे, छो त मंज़िल ते क़ाफ़िलो तॾहिं पुॼंदो आहे जॾहिं नफ़रत खां डिघो फ़ासिलो हूंदो आहे।